दोस्तों, अॼु हीर रांझे जी मोहब्बत ऐं जुदाई जो हिकु अमर सच खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया हूं। दोस्तों, तमामु बहितरीन कहाणी आहे, आख़िर ताईं ॿुधजो, मज़ो ईंदो। अस्सलामु अलैकुम दोस्तों। पंजाब जी धरती जिते दरिया सदियुनि खां पंहिंजी रफ़्तार में ॻाल्हियूं ॿुधाईंदा आया आहिनि, उते हिकु अहिड़े दास्तान जनम वरितो जेको वक़्त खां बि वॾो थी वियो। उहो दास्तान हीर ऐं रांझे जो हो, ॿिनि अहिड़नि दिलनि जो जेके समाज जी दीवारनि खां बि ऊचा साबित थिया। रांझो तख़्त हज़ार जो रवासी हो। संदसि ख़ानदान माल मवेशी सां वाबस्ता हो, पर रांझे जी दिलि दुनिया जे हिसाब किताब खां आज़ादु हुई। हू कमु करण खां वधीक सोचणु पसंदि कंदो हो ऐं सोचण खां वधीक महसूसु करणु। संदसि हथनि में जॾहिं बांसुरी ईंदी हुई तॾहिं हवाउनि जो बि दिलि बदिलजी वेंदो हो। माण्हू चवंदा हुआ त रांझो सुस्तु आहे, पर कंहिंखे ख़बर न हुई त संदसि रूह जाॻियल आहे। घरेलू तकरारनि ऐं भाइरनि जे हसद खेसि घर छॾे वञण ते मजबूर करे छॾियो। हू बिना कंहिं मंज़िल जे पर दिलि में अजीब सिक सां सफ़र ते निकिरी वियो। उहो सफ़र खेसि झंगनि, ॻोठनि ऐं नेठि हीर जी धरती ते वठी आयो। हीर सियाल कबीले जी धीउ पंहिंजे हुस्न सां गॾु पंहिंजी ख़ुददारी लाइ बि मशहूरु हुई। संदसि अखियुनि में अहिड़ी रोशनी हुई जेका साम्हूं वारे खे झुकाए छॾींदी हुई। हू रगो ॾिसण में हसीन न हुई, पर सोच में बि मज़बूत हुई। जॾहिं रांझो माल चारण लाइ सियालनि वटि आयो तॾहिं क़िस्मत ख़ामोशी सां संदन रस्ता मिलाए छॾिया। पहिरियों दफ़ो नज़रूं मिलियूं त ॼण वक़्तु बीह रहियो हुजे। न लफ़्ज़ हुआ न आवाज़, पर दिलनि हिक ॿिए खे सुञाणे वरितो। रांझे जी बांसुरी जो सुर हीर जी दिलि खे छुअण लॻो। हू हर ॾींहुं कंहिं न कंहिं बहाने सां मालनि वटि अची बीहंदी हुई। ॻाल्हियुनि में मिठास वधंदी वई ऐं मिठास मोहब्बत में बदिलजी वई। संदन मोहब्बत में न जल्दी हुई न लालच, बसि हिकु ख़ामोश सम्झ हुई। पर ॻोठ जे अखियुनि खां कुझु बि लिकियल न रहियो। हीर जे मामे खे जॾहिं ख़बर पई तॾहिं रिवायतूं जागी पियूं। इज़त, गैरत ऐं कबीले जा नाला अॻिते आंदा विया। हीर खे क़ैद जहिड़ी ज़िंदगी ॾिनी वई ऐं रांझे खे ॻोठ मां कढी छॾियो वियो। हीर रोई रड़ियूं कयूं, पर संदसि आवाज़ भितियुनि खां अॻिते न वियो। रांझो जॾहिं हीर खां जुदा थियो तॾहिं संदसि अंदरि कुझु टुटी पियो। बांसुरी ख़ामोश थी वई ऐं संदसि क़दमनि खे का राह न मिली। हू जोगी बणिजी वियो, मथो मुंडराए, नेरी कपिड़ा पाए दर दर भटकण लॻो। पर फ़क़ीरी बि संदसि दिलि मां हीर खे न कढी सघी। हू हर दरगाह ते साॻी दुआ कंदो रहियो। ॿिए पासे हीर खे ज़बरदस्ती शादी जे बंधन में ॿधो वियो पिए। संदसि हथनि ते मेहंदी लॻी, पर दिलि रत रोई रही हुई। हू नए घर में बि अजनबी रही। संदसि मुस्कुराहट रगो रसम हुई। हक़ीक़त में हू हर पल रांझे खे ॻोल्हींदी रही। वक़्तु गुज़रियो, पर मोहब्बत मरी न सघी। जॾहिं हीर खे ख़बर पई त रांझो फ़क़ीर बणिजी वियो आहे तॾहिं हुन समाज खां बग़ावत जो फ़ैसिलो कयो। हुन सच खोले चयो त मोहब्बत जुर्म न आहे। आख़िरकार हालतनि जो दबाउ ऐं वक़्त जी गवाही साम्हूं ख़ानदान झुकी वियो। रांझे खे वापसि सॾायो वियो। फ़क़ीर रांझो जॾहिं हीर खे साम्हूं आयो तॾहिं संदसि अखियुनि में दुनिया जी थकावट हुई, पर दिलि अञा बि साॻी हुई। हीर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही विया, पर उन्हनि ॻोढ़नि में शिकायत न, शुक्र हो। शादी जूं तयारियूं शुरू थियूं। ॻोठ में ख़ुशी पखिड़िजी वई। माण्हुनि सम्झो त आख़िरकार मोहब्बत खटे वई, पर क़िस्मत खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। हीर खे ज़हर ॾिनो वियो। जॾहिं रांझे खे इहा ख़बर मिली तॾहिं हिन बिना कंहिं शिकायत जे उहो ई ज़हर पी वरितो।
ज़िंदगी में जुदा कयल दिलूं मौत में गॾु थी वियूं। ज़मीन ॿिनि जिस्मनि खे क़बूल कयो पर मोहबत खे न। अॼु बि जॾहिं पंजाब जे हवाउनि में बांसुरी जो सुर गूंजे थो तॾहिं लॻे थो त रांझो अञा कंहिं वण हेठि वेठो आहे, ऐं जॾहिं चंड दरिया में अक्स विझे थो तॾहिं लॻे थो त हीर अञा इंतज़ार में आहे। हीर रांझो ख़तमु थी विया, उहे मोहबत बणिजी विया। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेद कयूं था तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। जे कहाणी पसंदि आई हुजे त कहाणी खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा ऐं गॾु ई लॻल बेल आइकन ते प्रेस कंदा, जीअं असांजी हर न्यू ईंदड़ वीडियो सभ खां पहिरीं अव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।